ठारू शाह खां रिपोर्ट करे रहियो आहे मीर फारूक निहराज। दादू जे रहवासी जोड़े जो कराची जी अदालत में प्यार जो परणो पसंदि जे पढ़ने बाद माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि। तहफ़ुज़ ॾेई जानियूं बचायूं वञनि। प्रेमी जोड़ो दादू वेझो ॻोठ मोंदर जे रहवासियुनि प्रेमी जोड़े माहीन खोखर नौजवान अज़ादार खोखर सां कराची जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो। जोड़े पारां मौतमार धमकियूं ऐं तहफ़ुज़ न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब ठारू शाह पहुची एहतजाज कंदे प्रेमिका माहीन खोखर चयो त हुन संदसि माइट बिरादरी जे वॾी उमिरि जे मर्द सां शादी कराइनि पिया जंहिं तां हुन वझ वठी घरां निकिरी नौजवान आज़ादार खोखर सां पसंदि जो परणो कयो आहे। जंहिं बाद माइटनि मुंहिंजे मुड़ुस खे घर खे साड़े छॾियो आहे। मुंहिंजे मुड़ुस ऐं संदसि घर वारनि मथां कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। हुन चयो त मुंहिंजो पीउ ज़हूर खोखर साजिद शाहिद मुनीर ज़ाहिद ऐं पुफी ज़किया उहे जान जा वेरी बणिजी विया आहिनि ऐं असां मारण लाइ ॻोल्हे रहिया आहिनि। हुननि आई जी सिंध SSP दादो ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त खेनि तहफ़ुज़ ॾेई कूड़ा केस ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे।